सिंध टीवी नेटवर्क पारां ऐलानियल सकाफ़ती सॾ ते सुस्ती न महिनत ॻाल्हियुनि अमल जो उनवान हेठि गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल सुकपुल शिकारपुर में स्कूल जी हेड मिस्ट्रेस अफा शफ़ीक जी सरपरस्ती हेठि तक़रीब में सकाफ़ती रंग निकिरी पिया। शागिर्दाणियुनि ख़ाका तक़रीरूं ऐं सिंधी लोक गीतनि ते टेबलोस पेश करे सिंध जी सकाफ़त खे भेटा पेश कई। जॾहिं स्कूल खे सिंध जी सकाफ़ती निशानियुनि रिलियुनि गजनि भर्त भरियल पोशाकनि चिट कबरनि गुगनि ऐं घरनि जे नमूननि सां सजाए सकाफ़ती सूंहं खे सिंगारियो वियो। कमरे खे असां महिनत सां सजायो आहे, ईअं ई असांखे ॿियनि में पार्टिसिपेट भी मेहनत सां छोकिरे टेबलो कया आहिनि। असांजो सकाफ़ती स्कूल में थियो आहे प्रोग्राम ऐं असांखे महिनत छो करणी खपे। सुस्तीअ सां असां कुझु कमु न करे सघंदा, महिनत कंदासीं त कमु करे सघंदासीं। असां पंहिंजे कमरे खे हिन कमरे खे असां सजायो आहे, महिनत सां सजायो आहे। छोकिरे टेबलोस कया आहिनि, उहे बि महिनत सां कया आहिनि, हुन यादि कयो आहे। ॿारनि महिनत कई आहे, महिनत सुस्त बिल्कुलु बि न आहे, सुस्ती न आहे। अहिड़ा जॾहिं बि इवेंट थींदा त ॿार या असां टीचर्स भरपूर नमूने सां जेको आहे महिनत सां जेको आहे असां हुनखे मल्हाईंदासीं। असां सिंध वारा सुस्त न आहियूं, महिनत कंदड़ आहियूं ऐं महिनती आहियूं ऐं असां पाण खे मञरायो आहे। ऐं जेसिताईं असां ज़िमेदारी महसूसु न कंदासीं, अमल न कंदासीं, असां कॾहिं बि कामयाबु क़ौम नथा थी सघूं। असांखे सुठो थो महसूसु थिए त असांजी सकाफ़ती ॾींहुं थियो आहे असांजे सुकपुल हाई स्कूल में। सुस्ती खां महिनत बहितर आहे, इहो ई पैगाम असांजो। महिनत सां असां टीचर थींदासीं, मैडम थींदासीं। गवर्नमेंट गर्ल्स स्कूल जी शागिर्दाणियुनि ऐं टीचर्स सिंध टीवी नेटवर्क तरफ़ां ॾिनल उनवान सुस्ती न महिनत ॻाल्हियुनि अमल खे सिंध जी सकाफ़त खे उजागर करण ऐं नई सुजागी जो न्यापो करार ॾिनो। कैमरामैन रफ़ीक मुसूमरो सां गॾु सारंग बप्पड़, सिंध टीवी न्यूज़ शिकारपुर।